ओहो अधु जीवियो आ मां अधु जीवियो आ ये जा शुरुआत थई उहे ही मज़ो ॾिस पहले पूरे दी केरो खल हलाया मां ओहो इहो पूरो केर आहे जिंजी खल लाई पिया इन जो मक़सद त पोड़े खे सोन जो देगड़ो हथ अचे वियो आहे तॾहिं त वते थो न लख लुटाईंदो हा मां बि ईअं ई थो सम्झां इन जे करे मूं सोचियो आहे पोड़े खां जेतिरो माल फुरे सघुसि न फुरी थो अब्बा रगड़ी वठो जेतिरो पैसो रहणो अथई न रगड़ी वठेसि यो केर आहे जेका माल पिया ठगियो मूंखे बि त ॾस ॾियो अरे अरे तूं त बि लिकी असां जूं ॻाल्हियूं थो ॿुधी आहे तूं असां ॻाल्हियूं थो ॿुधी आहे लिकुर मां चवां थो लिकुर मां चवां थो सम्झाईंदो केरु खे लिकुर कयो नहीं मूंखे मारे दो बंद कर चलो तो ॻाल्हाई बोतबर थी वई सम्झा पुफी इनखे सम्झा बस कर ए वरी सम्झाए दो अरे अब्बा कुझु होश खां कमु वठ हिन खे जो घर मां कढे थो त घर जो कमु के कुझु सोच मुफ़्त जो नौकर मिली वियो आहे रुगो पेट ते थो पियो असां वटि लोड़े जेकॾहिं इहो निकितो त ॿिया पैसा असां वटि पिया आहिनि त वरी ॿियनि खे पघारां ॾींदासीं पेट बि खाराईंदासीं जॾहिं जा कम न कर होश खां कमु वठो पुफी बि मूंखे नौकर सम्झे थी इन्हनि पैसनि खे ॾारो ॾियणो ई पवंदो अरे अरे हद हिते जो बूथ सुधाए न वे हली कम कार जी कर ऐं यादि रखजांइ जे ॿीहर इहे कन ॾेई असांजी ॻाल्हि ॿुधाई न त खल पुठीअ तां लाहे छॾींदोसीं मां वॾो किनो माण्हू आहे तोखे ख़बर ई न आहे तूं चुप करे वेह सब्र खां त कमु वठ न मां पाण हिन जे कननि में कपह विझी थी छॾियां कपह छो भाउ अरे न ॿुधंदो न कन ई ॾींदो न कपह छाजी मां हिन जे कननि में किरियूं अहिड़ियूं ठोके छॾींदुसि जो वरी ॿीहर असां जूं ॻाल्हियूं ई कोन ॿुधंदो